उडेरुलाल विलेज साबका IG सिंध सैयद मुश्ताक मशाज पंहिंजी रिहाइशगाह ते आयल तर्ज मुख़्तलिफ़ बिरादरनि सां मुख़ातिब थींदे चयो त ईंदड़ इलेक्शन में NA 216 जे उम्मीदवार बशीर मेमण ऐं PA 57 जे उम्मीदवार सैयद हाजी जलाल शाह जामोद खे वोट ॾियण जो ऐलान करे छॾियो। जॾहिं त गजाणी में पूरे तर मां आयल बिरादरियुनि जिन में सैयद बिरादरी, शेख बिरादरी, शीदी राजपूत, ख़ासकेली, जहेजा, कोरेजा, मरी, खोसा, मजीदाना, वसाण बिरादरी समेत केतिरनि ई बिरादरियुनि जे माण्हुनि शिरकत कई। इन गजाणी में सैयद मुश्ताक मशाह तर्जी अवाम आॾो ॻाल्हाईंदे चयो त असांजी तक खे 30 सालनि खां वठी मटियारी तक जे चूंडियल MPA MNA नज़रअंदाज कयो आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे त कुझु तब्दीली थियणु खपे। सो मुंहिंजे ख़्याल में बशीर मेमण ऐं सैयद जलाल शाह जिन खे बि आज़माए ॾिसिजे त हू तक जे अवाम जी केतिरी ख़िदमत कनि था, छो त हाणे वक़्तु अची वियो आहे त हाणे आज़माइलनि खे वरी न आज़माईंदासूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।